डन जिया से जहयाती। हेलो, अस्सलाम वालेकुम चाची। कीअं आहियो चाची? ससी, मां बिल्कुल ठीक आहियां। तूं ॿुधाए, तूं कीअं आहीं? मां ख़ुशि आहियां चाची, ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, बाबा ऐं चाचा वारा कीअं आहिनि? उहे बि ठीक आहिनि। भला ॿुध त ॿी ख़बर पई? कहिड़ी चाची? कल्ह असांजे घर वॾेरी रेशम आई हुई। सच्ची? हा हा ससी। पोइ चाची छा पई चवे? बाबा खे चई त हली मुंहिंजूं ज़मीनूं संभाल। पोइ चाची, पोइ चाचा छा चयसि? बाबा त हा कई अथसि, पर एतिरो चईंसि त सलाह करे पोइ तोखे ॿुधाईंदुसि। ॾिस चाची, दुनिया जूं औरतूं अलाए छा छा थियूं कनि ऐं हुननि जा मर्द बि हुननि जो साथ था ॾियनि। हिकु मां आहियां चाची, जो पंहिंजी दवा वठण जे लाइ बि ॿाहिरि नथी निकिरी सघां। हज़ारे इल्ज़ाम, ताना ऐं मेणा था सरणा पवनि। वरी छा थियो ससुई? छा थींदो चाची, इहो ई वरी के बहादुर जा कन भरिया आहिनि त ससुई अकेले अस्पताल वई हुई। पर इहा ख़बर त माई बसरा खे हुई। चाची इहा ख़बर ॿाहिरां पई हुयसि, घर जे मासी बसरा खां पुछियो हुई। पोइ बसरा छा चयसि? उन सभु कुझु ॿुधायसि, पर चवे छा पियो? इहो ई चाची, शक त तूं चनेसर सां मिलण वई हुई। ससुई, इहो त सौं सिधो कंहिं मछरायो अथसि। चाची इन्हनि सां त ख़ुदा ई पुॼंदो, दर पदर थींदा छल। मूं वटि बि दवा जी पर्ची पई हुई, ॾिनी मांसि हथ में त वञी डॉक्टराणी खां पाण पुछी अच। मुझन अञा सबक न सिखियो आहे। न मूं तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त बाबा जॾहिं बि वेंदो कर ॿ टे गार्ड पाण सां गॾु खणी वेंदो कर। बाबा मां ऐं रेशम सूमर खे बनीअ ते छॾण विया हुआसीं ऐं हुनखे ज़मीन जो कमु सम्झाइण विया हुआसीं। तो ख़बर आहे न लोग त मुझन वारा फिरंदा था वतन, असु झेड़ो झेड़ो कंदा था वतन। अहिड़नि जे लाइ डंडो ज़रूरी आहे। वरी बि माई रेशम खे साण खणी वियो आहे। सुभाणे को वॾो मसलो थी पए त असां त मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहियासीं न। बाबा साईं, मुझन जे हमराह जी बकवास ॿुधी रेशम हुन जे मुंहं ते चमाट वहाए कढी। हाँ, वाह जी ॻाल्हि ॿुधाई लौंग। पोयां पूरा थक लाहे छॾी, माना त मुड़सी करे आयो आहे न। वरी मुझन जो हमराह रेशम ते लठ पियो उलारे, लठ कसी बास। पोइ त सही हारी बि गॾान बा, असल हारिन भञी बि थुन। ये लौंग ये जैसी ते मुर्सी न कभी न, ये पाचन में पिया चक विझंदा। वॾेरी रेशम वाकई कमाल करे छॾियो आहे। हुनजी जुरत खे मुंहिंजो सलाम आहे। मसक ऐं औरत रोअण वारो पासो छॾे जुरतमंदाणो कदम खयो आहे ऐं ज़माने खे ॾसे छॾियो अथसि। औरत रुगो चमाटू खाईंदी न आहे, पर चमाटू वाहे कढंदी बि आहे। लौंग हाणे मां बि ॾिसां त इहो मुझन कीअं थो रस्ता रोके। जेकॾहिं हिन जे घर में घिड़ी हिनखे ॾींहं जा तारा न ॾेखारियमि न त मूंखे सोढो न सॾजाए। हिननि खे ॿुधाईंदुसि त पराई मिल्कियत ते पटका कीअं ॿधबा आहिनि। सोडा, हिकु चकर तूं वॾेरी रेशम सां गॾु ज़मीन तां चकर हणी अच ऐं हारनि मां खौफ़ ख़तम करे अच, त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त हक़ छा आहे ऐं ना हक़ छा आहे। बाबा तव्हांखे ॿुधायो त
त वडेरी रेशम बाबा खे पंहिंजो कमदार थी करे रखे। चाचो सूमर ऐं वडेरी रेशम जो कमदार? हा, वडेरी बाबा वडे खे बि चयो त बाबे सूमर जी मूंखे बाह ॾियो त जीअं हू मुंहिंजूं सॼियूं ज़मीनूं संभाले। पोइ अदे वडे छा चयसि? बाबा वडे चयसि जेका बाबा सूमर जी मर्ज़ी। राणी हीअ चाचे सूमर जी उमिरि आ जो कमदारी कंदो? रुगो संभाले ई त करणी अथसि हाशिम, ॿियो हू छा कंदो? तोखे इहा ख़बर आहे त ज़मीन किथे आहे वडेरी रेशम जी? न, उते जिते इहो मुजन लौंग ऐं रेशम जे रत जो प्यासो आ। चाचे सूमर खे कम करण कोन ॾींदा, उते पई मोह मारी थींदी, वरी असांखे ई कंडा कढणा पवंदा। हाशिम, हाशिम बाबा कम सां लॻी पवंदो, केतिरो ईअं पराए आसरे हलंदो? असां पराया हूं? चाचे सूमर ऐं अदे पले जी दोस्तीअ जो मिसाल माण्हू ॾींदा आहिनि। मूंखे त अफ़सोस आहे, तूं बि ईअं थी सोची। अदा हाशिम, न्याणी रेशम हुजत करे मूंखे अर्ज़ कयो, मूं बि संदसि दिलि रखण जे लाइ हा खणी कयुमि, ऐं ॿियो त अदो सूमर बि राज़ी हो। अदा वॾा तूं सम्झी कोन थो। चाचे सूमर लाइ उते मसइला थींदा। अलाह ख़ैर कंदो हाशिम, लौंग रेशम वारनि जे मथां रेस काबू खान जो हथु आहे, ऐं ॿियो त सोडो सां गॾु आहे। उहे त चकर ॾेयूं हलिया वेंदा, पोइ चाचो सूमर अकेलो हारियुनि सां हूंदो ऐं हारी बेड़ा जेके रुगो ॾाढे जे पासे हलंदा। अदा वॾा सुभाणे को मसइलो थी पियो न त उनखे मुंहुं असांखे ॾियणो पवंदो, असांखे। अलाह ख़ैर कंदो पुट हाशिम, मां को ते झेड़ा करण थोड़ी थो वञा। चाचा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ, इहे मुजन वारा सुथरो ज़मीन तां हथ कोन खणंदा। बाक़ी जे तूं नथो मुड़ी त जी बिस्मिल्लाह। हाशिम, सूमर वेंदो त को मसइलो पैदा कोन थी, मूंखे ख़बर आहे थधी मिठी अथसि, कमु ठाहे वेंदो। बहादुर बचा खबर ॿुधी अथई? कहिड़ी? इहो सूमर छीडाड़ी में जी ख्वार थियो अथई, ज़मीन ॿियनि जी मुड़ुस से कमदारी जे लाइ भॼ भॼा लॻी पई अथसि। मामा छा थो चई? न ॻाल्हि जो मुंड न पुछ, हर भरू अती तो जावो लीनो। माई रेशम जे ॾटनि में अची वियो मुजन वारनि जे लाइ कंदी, छो त मुजन जे माण्हुनि बेइज़ती कई अथसि, विंझनि सां धूड़ मथे में पुलिस अची वई। त पोइ उन में असांजो छा? कहिड़ो ख़्याल कयां? इहे ॿई पोड़ा अची मरण कंदी ते पहुता, पोइ बि सॼे राज खे रोहा ॾिना अथनि, रोहा। कुछ ख्याल कर मामा। कॾहिं काथे त कॾहिं काथे कबर में पेर थन, पोइ बि सुकून कोन्हे न को। वतन था परावा घर तबाह कंदा बहादुर बचा। भला तूं तपी छो थो? हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी। कल वरी इहो हाशिम खान ऐं साईंदाद सेमो जे मथों पिया दाबा कनि त जानू खे छा चयो अथई त मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िशूं थो करे। हाणे साईं इहो ॾिसो, भैया वॾो साईं रुस्तम खान जंहिंजे लाइ साईं मां साज़िशूं थो कंदो वतां। इहो बात तूं है तूं जो तो चरे नो थन, मां हुजां न त इहे नक बि वढिया ना, इहे चप बि वढिया ना, किथों जहिड़ो बि कोन छॾिया ना। कुछ शर्म कर मामा, कुछ शर्म कर। बहादुर, हुननि मुंहिंजे अंदर खे जीर न अञा चुप करे विया। हाणे कोन रियायत कंदोसान, कोन कंदोसान रियायत, सिधो ॿुधाईंदोसान। मुंहिंजो छा, मुंहिंजे लाइ जहिड़ो सूमर तहिड़ो पलियो आहिनि ॿई रनुनि जा मुरीद। हिकिड़े सियाणप करे पंहिंजी धीउ हई हाशिम जे गिची में, ॿिए वरी डबल सियाणप करे पंहिंजी धीउ हई तुंहिंजे गिची में। संभाले सघनि घर पंहिंजो कोन, रुगो कनि था हराम पायूं, टोपी निराड़ ते रखी मुड़ुस माण्हू आहिनि। यार
अदा वॾा उहो ई थियो जेको मुंहिंजी दिलि में पियो खुटके। छा थियो हाशिम? ख़ैर त आहे? छा थियो? अदा वॾा तोखे केतिरो चयुमि त चाचे सूमर खे न मोकिल। हाशिम ख़ैर त आहे? छा थियो मुंहिंजे बाबा खे? मुजन जे हमराहन सां ॾंद चक ॾिना अथई। अदो सूमर ठीक त आहे न? ठीक आ पर मूंखे ॿुधायो हीअ उनजी उम्र आहे कमदारी करण जी? हाशिम दिल त मुंहिंजी बि न पे चयो पर छा कयां? अॼु सूमर जो रात पोइ ॾिसी मूं खणी हा कई मतां दिलि विंदरी पवेसि। बाबा वॾा तव्हां मुंहिंजे बाबा खे इजाज़त न ॾियो हा न? थिए उन महिल त तूं बि चवीं पई त भली वञे। मां त वॾेरी रेशम जी दिलि रखण लाइ चयो। सुठो न पियो लॻे त घर आयल महिमान खे जवाब ॾिजे ऐं उनखे मान न ॾिजे। मान त भली ॾिजे पर हालतुनि खे बि ॾिसिजे या रुगो पंहिंजी पई हलाइजे। हाशिम बाबा खे सुभाणे घर घुराए वठ न। हाणे मुंहुं ॾियो न वरी जे घर घुराए वठीस जे सॼो राज मुंहिंजे मथां खिले त हिक ई धक में भॼी वियो। तव्हांजी त का ख़बर ई नथी पवे। हर चओ था त वञे ई न। जे वियो आहे त हाणे घुरायोसि नथा। चओ था त माण्हू छा चवंदा? ओ अकुल जी ज़री हुजे त समझी न। हाणे त मुंहुं ॾियणो पवंदो न। हाशिम मूंखे एतिरो ॿुधाए मुंहिंजे बाबा खे को नुक़सान त न थियो आहे न? न ठीक आ। या अल्लाह मुंहिंजा मौला तू ख़ैर कजाए। हेलो एसपी साहब मां वॾेरी रेशम थी ॻाल्हायां। जी फरमायो। एसपी साहब मूं पंहिंजी ज़मीनूं पाण संभालण शुरू कयूं आहिनि। अवाजूं ज़मीनूं मुंहिंजे ख्याल में पीर करामत वारियूं। हा साईं पीर करामत सॼी मिल्कत मुंहिंजे नाले ते कई हुई। तव्हां हिमत जो कमु कयो आहे जो तव्हां पंहिंजी ज़मीन पाण संभालियो था जेको हिकु औरत लाइ तमामु ॾुखियो कमु आहे। मां तव्हांजे हौसले खे दाद थो ॾियां। मुंहिंजी ज़मीन ते पीर मुजन कब्ज़ो करायो हो ऐं फसल बि करायो हो। इहा त मूंखे ख़बर आहे पर हाणे मसलो छा आहे? कॾहिं हारियुनि खे दड़का दामान था ॾियनि कॾहिं त पाणी लोड़े था छॾनि ऐं कल हुन जा माण्हू मूंसां बि झगड़ो करण आया हुआ। तव्हां उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ थाणे ते शिकायत कई? शिकायत खां अॻु मूं ज़रूरी सम्झो त तव्हांखे इतला कयां। अवां शिकायत नोट करायो ऐं जॾहिं बि ज़मीन ते वञो न त इतला ज़रूर ॾिजो। हींअर मूं पंहिंजनि पुराणनि हारियुनि खे पोख करण जे लाइ ज़मीन ॾिनी आहे। शुक्र आहे साईं जो मुंहिंजा हारी मौजूद हुआ न त कुझु बि थी सघे पियो। महिरबानी सर। इहो असांजो फर्ज़ आहे। इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ही वरी किथां ज़ाहिर थियो? ना है त मुल्क में सुकून लॻो पियो आहे। सिकंदर साहब खे ख़राब करण वारो इहो ई त आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहब सिकंदर साहब वेठो ऑफिस में? न बीठो आहे। शुक्र करजे अञा दिलार वारो इनाम न मिलियो अथव। इहो मिलेव न त पोइ हिन कंध सां ॻाल्हाईं कंध सां। असांखे न मिलियो तोखे त मिलियो न। लख रुपया चने सर जो उहो ई त वठण आयो आहियां। इहे अफ़ाल थी न त घरां भरणा पवंदई। उमिरि ॾिसीस ऐं अफ़ाल ॾिसीस। अंग्रेज हलिया विया ऐं अहिड़ा हिते छॾे विया। सर मुंहिंजे पुट ते टिंडियूं थी चढ़ंदे हाणे। तुंहिंजो दीनी मानो पियो जहिड़ो तूं बेज़मीरो तहिड़ियूं तुंहिंजूं टिंडियूं पहिरियूं। सॼी उमिरि को चङो कमु कई जो माण्हू दुआ सलाम कनी रुगो माण्हू तो मां बेज़ार आहिनि। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहब वालेकुम सलाम। साहब तूं ना ही त हेतर को जहिड़ो जहिड़ो लायो वेठो आहे। वरी छा थियो नबू कमदार? साहब न सरर खे सम्झाए छॾ। न त चढ़ियूं मुंहिंजे पुट ते टिंडियूं त कमीशन जे पते में ॾेई छॾींदोसांसि। बड़े तोसां मज़ाक कंदो हूंदो न बन। सिकंदर साहब एॾियूं मज़ाकूं पंहिंजनि सां करे। तूं न मुड़ंदे हाणे वेही अला अला कर त गुनाह घटि थियनि। नबू कमदार तुंहिंजा पैसा मिली विया आहिनि।
ऐं उहा तुंहिंजी अमानत आहे। साहब पैसा ॾियो त कर्ज़ लाहियूं न कर्ज़ बि हाणे दर ते रब पंज बीठा आहिनि। ओ नबू कमदार मूंखे त टिंडणियूं था चाढ़ीनि बसि। नबू कमदार पैसा ॾियां थो, अच मुंहिंजे ऑफिस में त पैसा ॾियां, पोइ पुलिस साण खणी वञे या पाण वञे। हाँ साहब तव्हां हलो ऑफिस तां अचां थो। वञ हाणे वञ पैसा वठ वञ। अमड़े इहा ख़बर ॿुध में त इन्हे बहादुर जे फैसले वारा पैसा सॼा सारा चाचा ऐं हाशिम भरिया आहिनि। तोखे कीअं ॿुधायो मासी? अमा मां उन ॾींहुं राणीअ वटि वेठी हुअसि जो हाशिम पैसा खणी घरों निकितो। पोइ बि चाचा वारा बहादुर खे कोन था वणनि। पराई आहियां न मासी मां। जेको ड्राड़ू हणंदो पियो वते त ज़मीन खपाइणी पई त खपाईंदुसि, पर भाणे जेके छॾाईंदुसि। अड़ी अमड़ तव्हां बि बबरनि खां ॿेर था घुरो। हो अजी शरीफ़ आ जो पंहिंजो तप बि कंहिंखे न ॾे, उहो वरी पैसा भरींदो फैसलनि जा। हाय हाय दुआ करे मुंझनि खे मासी जे हर ॾुखे वक़्त में मदद कई अथसि, सिर्फ़ इन करे त असांजी न्याणी सुखी रहे। पर मासी हिते त किसो ई ॿियो आहे। इल्ज़ाम बि हणो, मुंहुं बि ख़राब कयो ऐं घर जो सुकून बि भिटायो ऐं मदद बि उन्हनि खां ई घुरो। अमड़ छा बसा वेचारे हाशिम खे घर बि हलाए थो, झेड़नि सां बि मोह थो ॾे, आई महल ते मदद बि करे। न तड़ी अमड़े अॼुकल्ह केरु थो कंहिंजी मदद करे। हर को आ खाइण वारो मतलबी। ओ मुंहिंजी अमड़े खाइण वारो हर को, ॾियण वारो को बि कोन हिते। मुंहिंजी बीमारीअ जो बि ख़र्चो सॼो चाचा हाशिम कयो। हे सदाई मुशीरनि जे कढ। उन जे बावजूद बि सिर्फ़ मुंहिंजे कढ आहे त ससु ख़राब आहे। ओ अमड़े के ठरी वेही खाए त हाशिम सोनू करे छॾेसि। पर इहो ॿी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी मासी? ओ अम्मा अदो सूमर थियो अथई कमदार वॾेरीअ रेशम जो। चङो कई मासी। जेकॾहिं हेड़े हाल में उते रहे हा त चाची राणीअ जे लाइ बि मेहणे आप थी पवे हा त धीअ जे करे रहियो पियो आहे। अॼुकल्ह माण्हू कंहिंसां बि राज़ी न आहिनि मासी, कमाए कोन ऐं ॾंडु औरतुनि ते। हाओड़ी अंबड़े हाओ मुंहिंजा हाल नथी ॾिसे पई। बेगो सदाई हवालनि जे कढ, कमाए टको बि कोन। मथां वरी हुआ ॾिसे थी पई त लुधड़े छाप ॼौर हाणे घर में उछली अथई। बसि आण त खाऊं इहा त मारियो मिटू लॻी आहे। मां न कमायां त अमड़ ज़िंदगी डावाडोल थिए। बसड़ी अमड़ उमिरि में बि लोड़णो थो पवे पियो। हिकिड़े पेट जे करे हेतिरी दरपदर थी आहियां। वो ॿ ॾिढ ॿिया जो लॻल आहिनि, कढ बेगो ऐं इहा लुधड़ो। बसड़ी अमड़ जे मां थी वेही रहां त इहो घर कीअं हले? मर्द जो कमाए त घर हलाए, कमाए खणी अचे। असां वटि इहो कमु औरतूं तूं कनि। इते इन्हनि खे गैरत कोन थी अचे। बाक़ी गैरत इन ते थी अचे त तूं अकेली छो निकिती? अमड़े केरु हो? बहादुर हो छा? हा मासी। ॿुधी वतई अलाए छा? हीर किथां ज़ाहिर थिया? गुज़ार अटि वेंदुसि न त घुट ॾे मारे छॾींदो। न उन ॾे वञे ई नथो। ऐं जे सिकंदर अटि वेंदुसि त उहो त रुपयो कोन छॾींदो खीचे में। घर खे मुंझ न तालो हणी छॾियो। हुजे हा ज़ाल, घर खे तालो लॻल न हुजे हा त बि किथे लिकाए छॾियां घर में। ज़ाल जानो उनखे ॾेई छॾियां। हाणे कयां थो कयां छा?
बाबा काॾे भॻो थो वञो अरे हेॾे अरे न मुकमदार आहियां धाड़ा कढरा छॾंदोमांव अरे ॻाल्हि त ॿुधो अरे ही भॻा थो वञनि कंहिंखे ख़बर हुई फिर सिकंदर खे ख़बर हुई ॿिए कंहिंखे ख़बर कोन हुई पक पोइ सिकंदर माणिया छा मथां न ॻाल्हायूं कोन